टंडोला यार्ड सॼी दुनिया जियां काके पोटो स्टाफ ॻोठ इदरीस काके पोटो में ॿिन्ही जहाननि जे सरदार आकाए मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बसादत ईद मिलादुन्नबी जे सिलसिले में आलम कायनात ॿिन्ही जहाननि जे सरदार जी शान में आशिकाने रसूल भरपूर नमूने सां मल्हायो वियो। महफ़िल मिलाद में सियासी समाजी अॻवाननि ऐं सभई आशिकाने रसूल भरपूर शिरकत कई। महफ़िल मिलाद में सरवर कौनैन आकाए मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में मशहूर नात ख़्वाननि हदियाए नात पेश कया ऐं मशहूर मुफ्ती फैज़ मोहम्मद सिकंदरी ऐं मोहम्मद सलीम ऐं मोहम्मद अज़ीम जुड़ेजो जी ज़िंदगी ते भरपूर रोशनी विझंदे ख़िताब कंदे चयो त जेकॾहिं मिटड़े महबूब मुरसल आका मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत न थिए हा त ही कायनात बि वजूद में न अचे हा। असांजे प्यारे महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब पाक तरफ़ां तख़लीक़ कयल अर्श ऐं फ़र्श ते रहंदड़नि खे एके भाईचारे जो पैगाम ॾिनो। न त अजमी खे अरबीअ ते ऐं न ई वरी अच्छे खे कारे ते का फ़ौक़ियत आहे। सभु पाण में बराबरि आहिनि। इहो सबबु आहे जो दुनिया जी ॻोल्हे तोड़े अर्श ते फ़रिश्ता पखी पुखण चरंद परंद जानवर इंसान मिठड़े मोहम्मद जे मिलाद मल्हाए रहिया आहिनि। जॾहिं त महफ़िल जे आख़िर में इदरीस काके पोटो जी तरफ़ां लंगर पिणु तक़सीम कयो वियो। बाद में दुआ घुरी वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।